छा थियो ससु? अम्मा छा छा थियो पुत्र छा थियो? अम्मा अम्मा मां न नबो से शादी न कंदम। छो पुत्र छा थियो? ई न चो ससवी। ॾिस हू अॻ में तुंहिंजी पढ़ाई जे करे मछरल आहिनि। जेकॾहिं तूं शादी खां इनकार कयो त अलाए हू छा कंदा, ख़बर नाहे त हू छा कंदा ऐं छा सोचंदा। न पुत्र इहे न कजाए। अम्मा अम्मा मां छा कयां अम्मा? छा कयूं असां बि? अम्मा मूंखे पंहिंजी पढ़ाई पूरी करणी आहे बस। कासिम माई कासिम आहे घर में? न दा। छो करे तूं काॾे थी वञे? हेॾां बि हिते छो भला? छाते तुंहिंजो मथो ख़राब थियो आहे? पीउ जी इज़त सां गॾु ॻोठ ऐं राज वारनि जा पटका लाहिण जे चकर में आहे। हाँ पर इन्हनि त वॾनि जी इज़त करणु सेखारींदो आहे चाचा। मां त उहो मर्दनि जे लाइ आहे। मर्द रुले त खुले, औरत रुले त भुले। न ॿुधो अथई छा वॾड़नि जी चवणीअ खे? हाँ हूअं बि औरत घर में सुहंदी आहे, दफ़्तरनि में न। हा तव्हां सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। पर हिते ॻोठ में ॻाल्हि ई उबती आहे। जेका औरत घर जी सूंह आहे उहा सॼो ॾींहुं बनीअ में पोरियो करण में पूरी आहे। ऐं तव्हां मर्द होटलुनि ते सॼो ॾींहुं वेठा फिल्मियूं ऐं गाना ॾिसण में गुम आहियो। उते तव्हांखे घर जी सूंह जो ख़्याल छो नथो अचे? अरे मुड़से जे साम्हूं थी काकरो करे थी इस जमाने छिके बाहर कढिया। ए छमू ये बसो उसे ॾिसंदो वञो परिया मुड़स। इहा लक्षणनि जी लिस्टड़ी ठाहे थो वञो। लिस्टड़ी ॾिठई न कीअं थी ॻाल्हाए छोरी? भला हाणे ॿुधा, आहे हो कासू छॾण जहिड़ो? चेरे गॾ जे पेट में विझण जहिड़ो आहे? चेरे गॾ जे पेट में आहे वो गदा बिलासी सीधी ओ सीधी अदा ससवी सची त ॻाल्हाए वई, पर ही ॻोठ वारा। तो चुप कर भाई, डूबती अच्छा मथी ॾिसी ते हिते हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी जंग लॻी पई आहे। या रॉकेट खे ज़ूज़ट पे थो पए ऐं तूं वरी वेठी एतिरा न गई। न्याणीअ खे अलाए छा मचा हेठा चुप कर त ॾियण सट को तोखे पया मुड़स। अब आयो हे त ॻोठ जी हिकिड़ी छोरी पड़ी आहे। ए जे बटे ॿियूं छोरियूं पयूं न त मां पंहिंजो कटको धूड़ सम्झो। समूह ॿुधी थो न? हा मां दादा ॿुधियो बि वेठो आहे, सुणियो बि वेठो आहे, सभु कुझु कयो वेठो आहे। पर हाणे असांजो परियो मुड़ुस सम्झे न। ॾिसां थो शमन, ॾिसां थो उहे पर जेके 4 किताब पढ़ण खां पोइ निकिता आहिनि। अड़े वॾड़ा चई विया हा त सोन परखिजे कसवट, चांदी परखिजे बाह। जे औरत परखणी अथई न त बस ॿ दर्जा पढ़ा। पोइ ॾिस त पंहिंजा हसब नसब ज़ाहिर कंदी। अड़े नानी पर नानीअ खे बि पढ़ाईंदी, उनखे बि पतरो कंदी। अदा ससवी जी ॻाल्हियूं दिलि में न कयो। चाची जी ॻाल्हियूं दिलि में न कयो। परे मुड़स जी हेॾी बेइज़ती कई थी ऐं ससरी ॻाल्हि तेॾी पीड़ी। ॾिसंदो वञो लक्षण ॾिसंदो वञो परिया मुड़स ॾिसंदो वञो। मूंखे लॻे थो शमन, मूंखे लॻे थो हिन छोरीअ जा पिरकार हिन खे दरिया शाह बादशाह जे हवाले कराई। न दा
ये न चए मां तव्हांखे हथ थी वधा ये न कजो इहो कर न कजो त पोइ भलो हिन में चई माई त महल असां हिनखे शींहं कुले चाढ़ भली खणी उठ किताबनि जा पढ़े थींदी त नबूअ जी चोए न हा या को ॿियो मुड़ुसु ताड़ो अथसी न दा जे ॿियो मुड़ुसु ताड़ियो अथसी त ॿुधाए क्या सभिनी जो हालो न दा ये त न चओ पया मुड़स अबा बस हाणे छोरी अॻे पोइ दया जे हवाले थींदी न वञीदा चवो चवो कीअं हा मखू हा हा ॻाल्हि ॿुध जेकी ॻोठ वारनि ज़ाइफ़ुनि खे करिणो पवंदो न हिनखे बि उहो ई करिणो पवंदो मूंखे सम्झ में नथो अचे ॿी वरी छोरी कहिड़ी पढ़ी करे ट्रेनी थिया जो हिनजी थींदी हूअं भला कहिड़ी ॻोठ जी छोरी पढ़ी ऐं कलेक्टराणी थी आहे जो हीअ थींदी हा ॿुधाए ॿुधाए न ॿुधाए छो नथी तंहिं करे शमन 4 ॻोठ जा भला माण्हू वठी अचेव तारीख़ वठण जे लाइ त ॾेई छॾिजोसि पर मुड़स सही थो चए हा पर मुड़स चई थोरो तूं हा माण्हू ॿाहिरि गंद कढंदा आहिनि घर में गेले था अचनि ऐं हीअ वरी रखण में ख़ुशि रखण में ख़ुशि आहे माई इहो तो वारो लाडलो मुड़ुसु अचई न जी त ॿुधाए छॾिजांसि हुजे न घर में त अॼु अहिड़ी मलणी ॼास आहे जो ज़िंदगी भर यादि करे ओए ओए पया मुड़स का गैरत जी गोरी का न त मां पाण वारो कैप्सूल चईंदी आहे पर थोरी शैतानगिरी शामिल अथसि अड़े तूं ई हिकिड़ो खोड़ा परिया मुड़स ओ पागो ॿुधो अथई न त बे नके जो नकु वढियो सवा हथ वरी ॿियो तो हिन कसम कान असांरे बात आहे कोन अलाए कूचड़ो अलाए छाहे तो इन कसम बि कई अथई इहा का हाणे महिल सां हलो कमु तो का फाइनल कोन थियो हाणे हलो शमन जे कासू 32 लखड़ो आहे न त हीअ मूं वारी लठ बि 36 लखणी अथसि जे हेॾे होॾे चिरियो न त अहिड़ी तादी कंदोमांसि जो ज़िंदगी भर यादि रखंदो हा हलो हाणे हलो 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 माई समझी त वई हूंदी आहे सियाणी आहे सियाणी ॾाढी सियाणी सम्झी वई आहे न जे न सम्झे त ॿुधा हाँ समझी में त वरी सम्झाए समझी में हलो 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 हा पया मुड़स हलो हा हा शबू ओ शबू ओ ॿुध हेरे हाणे वरी पाण में सुसु मस कढे हा ॿुध परे मुड़स जी ॻाल्हि अड टपे करणी पेड़ रुगो पति रुगो जो उठ जोड़ो कई उठ अरे हो सके हलाड़ा वारो त माने हा ए कैप्सूल जो लप पाई वठो आहे छाजे लाइ इन परे मुड़स जो यो हवा ए जेके टेंशनू कई हाणे ॻाल्हि ॿुध हाँ दा ॿुधाए छॾिजांसि न त अहिड़ो माटो भाई भागल भरी हिकिड़ी ॻाल्हि चवाई थो ऐं हूअं बि नबू को हिन जे लाइक़ु आहे छा हेॾी सुहिणी सेबिती हो आहे डांबर जो ड्रमो हल हल शैतान शैतान बस हल 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 पाण वरी घटि करे थी वञे तो काढ़ क्यों पर घणे थी करे थी संभाले सघनि ससुई अम्मा कहिड़ो आज़ार थी वियो असांजे लाइ अम्मा मां खूह में टपो ॾेई छॾींदीसां मूंखे मौत क़बूल आहे पर इन नबूअ सां शादी न आहे क़बूल नदी ईअं न चओ ईअं न चओ अचे तुंहिंजो पीउ त कुझु सोचूं था समझ में नथी अचे ॻाल्हि त छा कयूं हाणे बाबा अम्मा छा थियो आहे छा वरी छा थींदो इहे नंढे लाको जेको
न्याणीअ जी गिचीअ में रसो विधो हुयो ई न, हुन ची हाणे साहब साटियो आहे। ॿियो वरी छा थींदो? ॿियो वरी ख़ैर आहे? कोई आयो छा? हा, आयो हुयो चङो मुड़ुस ऐं तो वारो भाउ। चवे पियो न्याणी जी शादी जी तारीख़ ॾियो। शादी जी तारीख़ न ॾींदो त ससुरी खे दरिया जे हवाले कंदा। छा? हा, अरे ई मूंखे कहिड़े कार्य रखा थो जो मैंने समूह कमीने सां मिटी कई। हथ जी वढियल थी, हथ जी वढियल थी, हथ जी वढियल जो न वेज न तबीब। हाणे ॾे मूं छा कंदासीं? मूंखे त ससुरी कुझु सम्झ में नथो अचे। अम्मा इन छा करे छॾियो आहे? अम्मा तू परेशान न थी, कुछ भी न थींदो। वाक़ई हाणे हिते न रहंदासीं। काॾे वेंदासीं? हे रब जी जाम वसियो पियो आहे, काथे न काथे मथे छांव मिली वेंदी। ॿियो रहियो रोज़ी जो मसइलो, उहो मालिक साईं पाण ज़िमो खणी छॾियो आहे। हाणे तूं हीअं कर जेको खणी सघे खण त निकिर। छा छा खणा मां? छा खणा? बाबा न्याणी जे सदके ही घर ही ॻोठ सभु घोरियो, बस हाणे निकिरण जी कर। पर इहो त ॿुधा रहंदासीं किथे?